आदा साईं बादशाहनि जो बादशाह तरपाक पाण आहे। पर साईं ही को ज़माने जो बादशाह हो, तंहिंजो हिकिड़ो किस्सो खणी हिकिड़ो कहाणी खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। साईं हिकिड़ो बादशाह हो जंहिंजो पंहिंजी राणी सां ॾाढो कुर्ब हूंदो हो। साईं ज़ालूं त सभिनी खे प्यारियूं, सो बादशाह खे राणी ॾाढी प्यारी हूंदी हुई। त मुंहिंजा बादशाह खे राणी एतिरी क़दुरु प्यारी हूंदी हुई जो राणी जेका खणी ॻाल्हि कंदी हुई सो बादशाह ज़रूरु उनखे पूरो कंदो हो। राणी बि साईं रोज़ु नवां नवां नखरा ऐं रोज़ु अंगल पई कंदी हुई, बादशाह पियो उनजा अंगल पारींदो हो। हिकिड़े दफ़े साईं ईअं थियो जो राणी बादशाह खां इहा फरमाइश कई त बादशाह सलामत कीअं बि करे मूंखे मखण जी माणी ठाराए ॾियो। साईं राणी साणस मखण जी माणी ठाराए ॾियण जो अंगल कयो। बादशाह हैरान थी पुछियसि त ए मुंहिंजी राणी, एतिरो मखण किथां ईंदो जो ऐं माड़ी तोखे ठाराए ॾियां। साईं रंडज़ाल उन जा त दिमाग़ ई पंहिंजा। तॾहिं राणी चयसि त बादशाह सलामत, तूं बि को चरियो आहीं जो एतिरो सारो तुंहिंजो मुल्क, उन में एतिरा भाॻिया आहिनि, रुगो हुकुम कर त उहे सभु अची हिते गॾु थियनि, पोइ हुकुम ॾियनि त अव्हां वटि जेको मखण रोज़ु थिए थो सो कोटवाल खे पहुचाए ॾियो। साईं जेको भाॻियो सॾ ते न अचे तंहिंखे फांसी चाढ़ाइण जो हुकुम ॾियो, पोइ ॾिसो त केतिरो मखण थो गॾु थिए। साईं मुंहिंजा बादशाह जो हुकुम थियो, सो ॿिए ॾींहुं बादशाह राणी जे चवण मूजिबि हुकुम कयो त सभु भाॻिया पंहिंजा पाण छॾे अची शहर में गॾु थिया ऐं बादशाह उन्हनि खे हुकुम कयो त हाणे अव्हां वटि जेतिरो मखण थिए सो मूंखे हाणे ॾींदा करियो। ते बादशाह जो हुकुम थियो, माण्हू मखण खणी अची बादशाह खे पहुचाइणु शुरू कयो। ॿिए ॾींहुं साईं वरी संदसि मुल्क में जेकी कारीगर हुआ तिन खे घुराए हुकुम कयईं। उन्हनि खे हुकुम कयईं त मूंखे मखण जी माड़ी ठाराइणी आहे, तंहिं करे पंहिंजा कमकार छॾे अॻ में अची मूंखे इहो कमु करे ॾियो। साईं मुंहिंजा बादशाह जो अजीब पैगाम राज़नि ते पहुतो। राज़नि जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं पाण में सलाहूं कयूं त हिन चेरे बादशाह मां चङा अड़ियासूं। पर साईं हाणे मिड़ई का खेॾ करे हिननि मां जिंद छॾाइणी आहे, सो हिकिड़ी सलाह बिहारे गॾिजी अची बादशाह वटि हाज़िर थिया ऐं केस चयूं त बादशाह सलामत चङो ठीकु आहे, हाणे झटि करे माण्हू घुरायो त हली चरियूं खणूं ऐं मखण बि अचे त कमु शुरू कयूं। ते बादशाह जे हुकुम जी देरि हुई, हुकुम सां बनाऊं खजी वियूं ऐं मखण बि अची वियो। राज़नि मखण खणी चरियुनि में विधो ऐं कम खे लॻी विया। साईं मुंहिंजा इहो सुबुह जो महल हो, जंहिं करे मखण अञा सख़्तु हो ऐं उनजा पिनोड़ा चरियुनि में पिया ऐं ओसारी पे हली ऐं राधा बि कम खे लॻा पिया हुआ। पर साईं जॾहिं सिज कुझु मथे चढ़ियो त मखण अची पिघलण लॻो सो समूरो रिझी वियो। राधा हिकदमि बादशाह वटि पहुता ऐं केस चयूं त बादशाह सलामत, मखण समूरो सिज जी तपश जे करे रझी वियो आहे, हाणे छा करणु घुरिजे। तंहिं ते बादशाह हिकदमि पंहिंजे घर आयो ऐं राणी खे चयईं त तो चयो त मखण जी माड़ी ठाराए ॾे, सो कमु त हले पियो, पर ॻाल्हि हीअ आहे त मखण समूरो हाणे पिघरियो थो वञे, हाणे छा करणु घुरिजे। साईं ज़ाइफ़ान जा दिमाग़ बि पंहिंजा। सो राणी बादशाह खे चयो त बादशाह ॾाढो को चरियो आहीं, सफ़ा को चरियो आहीं, हीअ एतिरा सारा पखी जे तुंहिंजे मुल्क में आहिनि तिन खे खणी हुकुम कर त सभु अची गॾु थियनि ऐं पंहिंजा पर पखीड़े बीहनि त छांव में माड़ी तयारु करे वठनि। बादशाह ते पखियुनि खे गॾु थियण जो हुकुम ॾिनो। पखी जी ज़ात अची गॾु थी, हिननि खे बादशाह छांव करे बीहण जो हुकुम ॾिनो। से मुंहिंजा ॿिया सभु पखी बादशाह जे सर ते आया, पर हिकिड़ो मूसड़ो पखी कोन आयो। ॿिए ॾींहुं मूसड़ो पखी कोन आयो। ॿिए ॾींहुं मूसड़ो बि अची पहुतो। बादशाह पुछियो तड़े मूसड़ा पखी ख़बर ॾे काल छो कोन आहे। ते मूसड़े पखी जवाबु ॾिनो त साईं काल असां वटि पंहिंजी बिरादरी जो हिकिड़ो कठो, हिकिड़ी गॾिजाणी हुई ऐं हिकिड़ो फ़ैसिलो हो, तंहिं करे न अची सघियसि। हिकिड़ी वॾो अहम गॾिजाणी हुई। बादशाह पुछियसि त वरी कहिड़ो
अची अव्हांजो फ़ैसिलो फाथो, कहिड़ी ॻाल्हि हुई? तंहिं ते मूसड़े पखी जवाबु ॾिनसि, साईं असीं पंहिंजा पाण में अची टकरियासीं। हिकिड़ा चवनि त मुड़ुस घणा आहिनि, ॿियूं चवनि त ज़ालूं यानी मायूं घणियूं आहिनि। तंहिं ते बादशाह पुछियसि, नेठि पोइ आख़िर छा थियो? मूसड़े चयसि, साईं ॻणप कईसीं त जेकी ज़ालूं बि ॻणप कयूंसीं ऐं मुड़ुसनि जी बि ॻणप कईसीं, ऐं पोइ वरी उन्हनि मुड़ुसनि जी बि ॻणप कईसीं जेके ज़ालनि जे चवण ते हलनि था। उन्हनि खे बि ॻणियोसीं ज़ालनि जे सां गॾु त उहे बि ज़ालूं आहिनि। इन करे साईं ज़ालूं वधी वियूं ऐं मुड़ुस हिन जग में, हिन जान में, हिन बादशाही में मुड़ुस हाणे घटिजी विया आहिनि। से मूसड़े पखी जी इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह दिलि में ख़्यालु कयो त भली ॻाल्हि पखी जी सची आहे, ऐं बि हीअ माड़ी बि त पंहिंजी राणी जे चवण ते पियो ठारायां, सो उन ई ॻाल्हि में बि आउं बि सचपच थियसि ज़ाल। सो से बादशाह खे ॻाल्हि सम्झ में अची वई। सो यकदमि राज़नि खे मोकल ॾेई छॾियईं ऐं महल में वञी राणी खे चङी जुठ कयईं। ऐं आख़िर राणी बि पंहिंजे अजायनि अंगलनि खां तौबा कई ऐं बादशाह पंहिंजे मुल्क में पंहिंजी बादशाही संभालणु लॻो ऐं पोइ पंहिंजे मुल्क जी सही नमूने सां सार संभाल लहणु लॻो। से मुंहिंजा उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।